मतिलबु इनशाला हिकु ॾींहुं अहिड़ो थींदो जे तव्हां आचर जे ॾींहुं बि स्कूल में हूंदा हुए असां साम्हूं निकिरी विया आहे। हाणे सिर्फ़ु फनकारी हले थी पई। हा, फन रहियो कोन्हे। पोइ उस्ताद खां पुछा कई, मां चयो ख़ैर तव्हां स्कूल खोले वठो आहे। चयो यार जज छा पढ़नि था पिया, इन जे करे स्कूल खोलो। मुंहिंजो अॼु त सर आचर आहे। जी उदास जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, हिन अणपूरी आस जो छा थींदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। अॼु असां दोस्त तमामु बहितरीनु शख़्सियत जरवार शहर जे तारीख़दान ॿुढो उर्फ़ गमगीन नोहाणी असां गॾु आहिनि। पाण सां ई शाइर बि आहिनि, सोशल वर्कर बि आहिनि, पाण साफ़ सां लाॻियल पियल बि हुया, पर कुझु मसरूफ़ियात ऐं कुझु कमनि कारनि दुनियादारी जे करे साईं जन सहाफ़त खे थोरो हेॾे होॾे करे बहरहाल पाण शाइरी बि करनि पिया हिन वक़्तु। सो साईं सां हलवाल कंदासीं त शहरो शाइरी साईं जो किथे पहुतो ऐं साईं हिन वक़्तु छा करनि पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, या अली मदद। ऐं हिन टाइम जेको आहे त असां प्राइवेट जॉब कयूं था पिया ऐं जेको आहे त शहरो शहरी जेको आहे असांजो इश्क आहे, शौक़ु आहे, उन सां लॻा पिया आहियूं। ऐं हिकिड़ो किताब जो मवादु असां वटि गॾु आहे जंहिंजो नालो आहे समाज आईनो, असां गॾु कयो आहे। ऐं जेको आहे त हिन टाइम असांजो शहरी जो सफ़र रवां दवां आहे, उहो हले थो पियो। बाक़ी जेको आहे त सहाफ़त जेको आहे त कुझु मजबूरियुनि जे करे, मसरूफ़ियतनि जे करे छॾे वियासीं, पर पोइ बि साफ़ी दोस्तनि सां अॼु बि असांजूं दिलूं गॾु आहिनि। तमामु बहितरीनु साईं। तव्हां असांखे इहो ॿुधाइजो गमगीन साहिबु त तव्हांखे घणो अरसो थियो आहे माना हिन शहरो शाइरी में या सोशल वर्कर में? सोशल वर्किंग बि कयो पिया, असां ॾिसंदा आहियूं तव्हांखे। इन में तव्हांजो टाइम अरसो घणो थियो? ऐं माना हाणे तव्हां किताब, जीअं तव्हां ॿुधायो त मुंहिंजो हिकिड़ो किताबु आयो आहे, अॼुकल्ह जा नौजवान किताब जे तरफ़ घटि आहिनि, इन जो छा राज़ आहे, इहो बि थोरो ॿुधायो। सर किताब अञा मुंहिंजो मार्केट में न आयो आहे, पर किताब जो जेको मवादु आहे मूं वटि माना आहे, त जेको जंहिंजो माना मां इनवान बि ॾेई चुको आहियां, त माना समाज आईनो नाले सां किताब जो मुंहिंजो माना इहो मवादु मूं वटि आहे। इनशाला छपाईंदासीं। बाक़ी जेको आहे त समाजी हवाले सां त शाइरीअ जे हवाले सां त मां जेको आहे त 97 98 मैट्रिक कई। मैट्रिक खां पोइ शहर दोस्तनि सां दोस्ती रही ऐं उन दोस्ती जे करे असांखे शहरो शाइरी जो जेको आहे त शौक़ु बि पैदा थियो ऐं जेको आहे त दोस्तनि सां रही करे शाइरी शुरू बि कईसीं ऐं लिखणु शुरू बि कईसीं। उन खां पोइ जेको आहे त दोस्त असां दरबार में सिंधी बि संगत ऐं जो इहो पंहिंजो शाख हुई, उन शाख में प्रोग्राम वटि अटेंड कंदा हुआसीं। उते वेही करे सिखंदा बि हुआसीं ऐं पंहिंजो जेको तकलीफ़ ॿुधंदा बि हुआसीं, ॿुधंदा बि हुआसीं। तनक़ीद तारीफ़ ॿई शयूं जेके बर्दाश्त बि कंदा हुआसीं। हिन टाइम ते बि असां सिंधियत बि संगत सां वाबस्ता आहियूं। इनशाला कमु असांजो हले थो पियो। बाक़ी जेको समाजी हवाले सां त असां पहिरें पूरे जरवार जा पूरे सिंध में तालीम तबाह थी चुकी हुई, त पोइ उन जे हवाले सां मां हिकिड़ी तहरीक हलाई, तहरीक तालीम। 2010 हुई। उन टाइम मां सफ़ा मिसकिन ऐं ग़रीब हुयुमि। उस्ताद जेके असांजे इलाइक़े जा हुआ, माना उहे एतिरो त माना लाग़रज़ थी चुका हुआ जे स्कूल वञण बि जे लाइ बि तयारु न हुआ। पोइ मां हुनखे चवंदो भाई स्कूल तव्हां वञो, त हू चवंदा तूं केरु थींदो आहे जेको असांखे स्कूलनि में वठी वेंदे। मतिलबु इनशाला हिकु ॾींहुं अहिड़ो थींदो जे तव्हां आचर जे ॾींहुं बि स्कूल में हूंदा हुए। पोइ ईअं तव्हां हिकु नओं रिकॉर्ड क़ाइमु करे छॾियो। आचर जे ॾींहुं बि जेको कंहिं पूरे मुल्क दुनिया में उहो आचर जो ॾींहुं हिकिड़ो मोकिलिजो हूंदो आहे, तव्हां माना आचर जो ॾींहुं खे बि खोले छॾियो। पोइ हितो मां वञा पियो, घोटकी वञा पियो। मां उन टाइम माना इहो थाउनि जो कमु कंदो हुयुसि। हा, घोटकी मां वञा पियो, आचर जो ॾींहुं हुजे, स्कूल मां गुज़रियुमि त स्कूल खुलियो पियो हुयो, मां स्कूल हलियो वियुमि। पोइ उस्ताद खां पुछा कई, मां चयो ख़ैर तव्हां स्कूल खोले वठो आहे। चयो यार जज छा पढ़नि था पिया, इन जे करे स्कूल खोलो। मुंहिंजो अॼु त सर आचर आहे। हा, त पोइ उन जो यार मूंखे इहा ई ॻाल्हि विसरी वई आहे त अॼु आचर आहे। माना एतिरो जजनि उन्हनि खे प्रेशर विधो। उन खां पोइ असांजो जेको दोस्त हुयो ऐं पंहिंजो बलाल हुयो, उहो जेको आहे त उन हिकिड़ो NGO आंदो अलफ़ ऐलान। उन जेको आहे त माना हाई कोर्ट खां वेंदे सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद ताईं वञी माना हिनखे केस खे विधो ऐं उहो जेको केस में उहो खटे आयो। ऐं मेरान TV वारनि जेको आहे त पंहिंजो हिकिड़ो तालीमी हफ़्तो मल्हायो, इबरत वारनि बि तालीमी हफ़्तो मल्हायो। उन खां पोइ जेको आहे त तालीमी एक्टिविटी वधंदियूं वञूं। माशाअल्लाह गवर्नमेंट बि एक्टिव थी वई। हिन टाइम जेको आहे त
माशाअल्लाह ईअं मां चवंदो त 70% असांजी तालीम जेकी आहे त दुरुस्त थी चुकी आहे, अञा 35% जेकी रहे थी पई, इनशाला उहा बि दुरुस्त थी वेंदी। बुढ़ा साहब हाणे तूं मूंखे इहो ॿुधाइजांइ त काफ़ी असां ॾिठा आहिनि सिंध में दानिश्वर अदीब उहे जेके आहिनि अमीर थींदा वेंदा आहिनि। तव्हां जहिड़ा दोस्त तव्हां बि हिकिड़ो पंहिंजो नालो ज़रा तव्हां चयो त भाउ काफ़ी सालनि खां मां कमु कंदो थो अचां, तव्हां जहिड़ा दोस्त जेके आहिनि ग़रीब थींदा था वञनि, इन जो छा राज़ आहे? जेके वधी आहे से वधी आहे, तव्हां घटिजी वियो, इन जो छा राज़ आहे? सर मक़सदु इहो आहे, या उहे तव्हांखे माना पाण हर को माना जेको अचे पाण खे मथे करिणो आहे, बाक़ी जेके तव्हांजे ग्रुप जा माण्हू उहे घटि हुजनि हेठि हुजनि त उन जो को मसइलो न आहे। इहो सिंध में अक्सर असांजे रहियो आहे न, जंहिंखे मथे अचिणो आहे त उहो मथे अची वेंदो आहे, जेको ग़रीब आहे सो न उहो ईअं बि आहे, पर जेको असांजे अॻिते या अमीर थियण जी जेकी वजह हुई, असां पंहिंजे ज़मीर खे विकिरा न कयो, कॾहिं बि असां माना पंहिंजे मफ़ाद तव्हां चवण त उन्हनि ज़मीर विकिरो कयो। ऐं सम्झी में ज़मीर खे विकिरो, असां पंहिंजी माना धरती पंहिंजी ॿोली सां मुहबत खे असांजो जेको आहे त गुरबत भली आहे, लेकिन ज़मीर जेको आहे विकिणी करे अॻिते वधूं, ऐं पोयूं असांखे इहो मयारू मिलंदो आहे ज़मीर विकिणी करे अॻिते वधिया, सम्झी में उन जे करे असां जेको पोइते रहिजी, पर पोइ बि असां पोइते न आहियूं। असां अॼु बि माना क़ौम जी ऐं ॿोली जी ख़िदमत कयूं था पिया, सम्झी में अॼु बि असां अमीर आहियूं, छो जो असां सां ॿोली आहे, असां सां सिंध धरती आहे। तमामु बहितरीनु। हाणे आख़िर में असांखे का शाइरो शाइरी थी वञे, जीअं तव्हां चयो त भाउ किताब बि मां लिखंदो आहियां या मिसाल शाइरो शाइरी बि कंदो आहियां, तव्हां भला इहो बि ॿुधायो शाइरो शाइरी कहिड़े टाइप जी कंदा? उहा फ़नकाराना वारी शाइरी आहे या मिसाल तव्हां का अलॻि माना हिकिड़ी उत्साह पैदा करण वारी नौजवान वारी शाइरी आहे? उहा जेकी असांजी शाइरी आहे माना अदबी शाइरी आहे, अदबी शाइरी आहे जंहिंमें गज़ल ऐं बैत को थी वञे, को गज़ल को बैत। समय समझदार न सुधरियो समाज, समय समझदार न सुधरियो समाज, अजायो एतजाज अञा असांजो, हीअ बैत आहे। ऐं जेको गज़ल आहे, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, हिन अणपूरी आस जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, हिन अणपूरी आस जो छा थींदो, रत में न रहियो रहम जो रस, रत में न रहियो रहम जो रस, वाइड़े विश्वास जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, अणपूरी आस जो छा थींदो, मूं वांगुरु आहे उजड़ी केॾो, मूं वांगुरु आहे उजड़ी केॾो, हिन राति उमास जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, जंहिंखे टुटण जो ख़ौफ़ हमेशह, जंहिंखे टुटण जो ख़ौफ़ हमेशह, शीशे जे गिलास जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, नाज़ुक सोचूं कोमल जज़्बा, नाज़ुक सोचूं कोमल जज़्बा, ग़मगीन हसास जो छा थींदो, दिलि मुंहिंजी उदास जो छा थींदो, अणपूरी आस जो छा थींदो। अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि बुढ़ा साहब, उहे शाइरो शाइरी तरफ़ घटि आहिनि, या मिसाल अहिड़ी शाइरो शाइरी ॿुधनि था जेके राग जे हिसाब सां माना जेकी न ॿुधणु घुरिजे घर में, या मिसाल या अॼुकल्ह जा जेके फ़नकार शाइरो जेके ॻाइनि पिया, उन हवाले सां तव्हां छा माना मैसेज ॾींदो, छा चवंदो अॼुकल्ह जी शाइरो शाइरी खे तव्हां कीअं था ॾिसो? सर छा आहे न त असांजे माना जेको फ़न असां मां निकिरी वियो आहे, हाणे सिर्फ़ु फ़नकारी हले थी पई, हा फ़न रहियो कोन्हे, बसि हाणे हर को शॉर्टकट में पाण खे अॻिते आणणु चाहे थो, शॉर्टकट में मां अॻिते अचां, इन जे करे जेको आहे त फ़नकारी ख़तमु थी आहे। जेके सुठा सुठा फ़नकार आहिनि उनखे को ॿुधो ई कोन थो, क्लासिक जेकी मौसीक़ी आहे उन तरफ़ को वञे ई कोन थो पियो, जंहिंजे करे असांजी माना जेकी मौसीक़ी जेको असांजो माना संगीत जेकी असांजी आहे सिंधी, उहा तबाह थींदी पई वञे। मां नौजवाननि खे इहा गुज़ारिश कंदुसि, हिकिड़ो निमाणो अर्ज़ु कंदुसि त हू क्लासिक मौसीक़ी ॾे अचनि, सिंधी मौसीक़ी ॾे अचनि ऐं सुठी शाइरी ॿुधनि, छो जो त सिंध जा जेके बि शाइर आहिनि उहे सुठा ऐं बहितरीनु शाइर आहिनि, छो जो त सिंधी जी माना जेकी असां वटि सिंधी अदबी संगत जेकी आहे उहा एशिया जी वॾे में वॾी माना हिकिड़ी तनज़ीम आहे, जंहिं सुठा सुठा नाला पैदा कया, जंहिं सुठा सुठा माना अदी पैदा कया। सिंधी माना वाहिद उहा शाइरी ॿोली आहे जंहिंजा शाइर ग़रीब आहिनि ऐं जेके हड़ूं पैसा ॾेई करे पंहिंजा किताब बि छपाइनि था, पंहिंजा प्रोग्राम कराइनि था, पर पोइ बि सिंधी जे नौजवाननि खे, सिंध क़ौम खे मां सलाम कयां थो, पोइ हू पंहिंजी ॿोली सां पंहिंजी धरती सां मुहबत कनि था। अॼु जो असां तमामु बहितरीनु जरवार शहर तारीख़ी शहर भगत कंवर राम जो शहर आहे, उन सां तालुक़ु रखे थो साईं ॿुढो उर्फ़ ग़मगीन शहर असां सां गॾु हुया। उमेद त इहा जो इंटरव्यू तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो। पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, अलाह हाफ़िज़।